नाज़रीन, कोट डीजी वासन पेट्रोल जे अघनि में वाध वारे ऐलान खे रद्द करे छॾियो आहे। इन हवाले सां पेश आहे रहीम बशकोकान जी हीअ रिपोर्ट। वक्त असां मौजूद आहियूं कोट डीजी में। पेट्रोल मशीनरात जे बारे में जेका ॻाल्हि कई वञे त कुछ ॾींहं पहिरियां जेको आहे पेट्रोल मशीनरात जूं जेके क़ीमतूं हुयूं उहे त इंतिहाई घटि हुयूं, पर पेट्रोल जेको आहे मिलणु जेको आहे नायाब थी वियो। हिन तरफ़ वफ़ाक़ी सरकार तरफ़ां जो आहे यकदम जेको आहे ग़रीब आवाम जे मथां पेट्रोल मशीनरात जो बम किरायो आहे। 25 खां 30 रुपया लीटर जेको आहे मथे कयो आहे। उन हवाले सां अचो त कोट डीजी वासन सां ॻाल्हि ॿोल कयूं। हिकिड़े ॾींहं ते हिकिड़ो रेट आहे, ॿिए ॾींहं ते हिन जो ॿियो रेट आहे। हींअर 25 रुपया रेट हिन कराए छॾियो आहे। 15 ॾींहं 20 ॾींहं माण्हुनि खे गाॾियुनि ॿिए माण्हुनि खे पेट्रोल कोन पियो मिले। इमरान पॉलिसी इहा पॉलिसी आहे त ग़रीब थींदो वञे, लुटे तबाह थिए, अमीर थींदो वञे। हे जाहिल आहे, हिनखे फौरी जेको आहे हटायो वञे। हे पाकिस्तान जो दुश्मन आहे, हे वॾो ज़ालिम आहे, हे ख़ुदि करप्ट माण्हू आहे। असां मुतालो था कयूं सुप्रीम कोर्ट खां, आला अदालत खां त हिन करप्ट के हटायो वञे। मिले कोन पियो जे हाणे सस्तो महांगो थी वियो आहे त मिले थो त वरी पंहिंजे रेट ते थो मिले। हिकदमि 25 रुपया फी लीटर ते महांगो थी वियो आहे। आवाम लाइ इहो त वॾी परेशानी ज़ुल्म आहे जेको आहे सरासर नाजाइज़ थी वियो आहे। सर असां ग़रीब आहियूं, टैक्सी लाइ बचा पालींदा आहियूं। पेट्रोल सस्तो त मिले न पियो, जेके महांगो थियो आहे त हाणे मिले थो। हाणे असां बचा कीअं पालियूं? पेट्रोल महांगो थी वियो आहे। असां वज़ीर आज़म खे अपील था कयूं त पेट्रोल वधीक रक़म वारो नोटिफिकेशन पंहिंजो वापसि वठे, जीअं असां रोज़ी करे पंहिंजा बचा पालियूं। असां टैक्सी हलाईंदा आहियूं, टैक्सी हलाए पंहिंजे बचनि जो गुज़र सफ़र कंदा आहियूं। हुकूमत असांजे मथां बम फाड़ियो आहे, ज़ुल्म कयो आहे। असां पंहिंजो बचनि जो रोज़गार मस्त था पालियूं, टैक्सी था हलायूं। तेल यकदमि 20 रुपया 25 मथे चढ़ी वियो आहे। असांजो गुज़र सफ़र नथो थिए। असां अपील था कयूं वसारनि खे महिरबानी करे असांजो तेल साॻी रक़म में मुहैया कयो।